अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ किरण नाज़। अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, मीर मंठार चन्ना मूजिब खानपुर महर सिंधु दरिया मां 6 केनाल कढण वारे मनसूबे ख़िलाफ़ जमियत उलमा इस्लाम तालका खानगढ़ पारां हाजी हबीबुल्ला खान गबोल, जमील अहमद महर, मौलवी मोहम्मद अमीन गडाणी, गुलाम मुस्तफ़ा गडाणी, हाजी नूर मोहम्मद महर, रबनवाज गडाणी, मेवा खान गडाणी, रबनवाज गडाणी, हाफिज़ अब्दुल कादिर महर, उस्ताद राहिब अली महर ऐं ॿियनि जी अॻवाणी में JUI कारकुननि तालका प्रेस क्लब खानपुर महर आॾो एहतजाजी मुज़ाहरो कयो ऐं सिंध दुश्मन मनसूबे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त सिंधु दरिया मां केनाल कढण सां सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं। असां क़यादत जे हुकुम ते अहिड़े मनसूबे ख़िलाफ़ रोडनि ते निकिता आहियूं। अहिड़ी सिंध दुश्मन मनसूबे खे तस्लीम नथा करियूं। सिंधु दरिया मां केनाल कढण सिंध खे सुकाइण ऐं तबाह करण जी साज़िश आहे। JUI कारकुननि चिताव ॾिनो त फौरी तौर सिंधु दरिया मां 6 केनाल कढण वारो सिंध दुश्मन मनसूबो ख़त्म कयो वञे ऐं सिंध खे सुकाइण जी साज़िश बंदि कई वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।